सिंध सरकार अवाम जे सख्त रद्द अमल खां पोइ कारूंझर जबल जी कटाईअ लाइ जारी कयल टेंडर रद्द करे छॾिया। वरी वज़ीर जी हिदायत ते सिंध जे मादनी वसीलनि वारे खाते कारूंझर जी नीलामी वारो ऑक्शन कैंसिल कयो। मादनी वसीलनि वारे खाते जे डायरेक्टर पारां कारूंझर जी नीलामी वारो अख़बारुनि में ॾिनल ऑक्शन कैंसिल करण जो नोटिफिकेशन जारी। मादनी वसीलनि वारे खाते 22 ऐं 23 जुलाई ते कारूंझर खे नीलाम करण जो फ़ैसिलो कंदे मुख़्तलिफ़ अख़बारुनि में इश्तिहार ॾिनो हो। पीपल्स पार्टी निगरान वज़ीर आज़म लाइ इसाक डार जे नाले ते इत्तेफ़ाक़ वारनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। इस्लामाबाद में शेरी रहमान ऐं फैसल करीम कुंडी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं हिकु फेक न्यूज़ ज़रिए कंहिंखे निगरान वज़ीर आज़म जो ताज पाराए वियो आहे। निगरान वज़ीर आज़म बाबति अञा ताईं को बि फ़ैसिलो नाहे थियो। नई वरी पीपल्स पार्टी को नालो ॾिनो आहे। कूड़ियुनि ख़बरुनि खां पासो कयो वञे। निगरान सेटअप हिकु अहम मामिलो आहे, उन ते गैर जानिबदारीअ जो मुज़ाहिरो करणो पवंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहनि खां वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी। सखर ऐं काछे में मुख़्तलिफ़ हादसनि में 9 ॼणा फोत, 6 खां वधीक ज़ख़्मी। सखर में घर जी छिति किरण सबबि 5 ॼणा फोत। बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबि काछे जा केतिराई ॻोठ ॿुॾी विया। केतिरनि ई ॻोठनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। काछे में नई नली में मच्छीअ जे शिकार ते वियल 3 ॼणा लुढ़ी विया। 3 जा लाश हथ। नौशरो फेरोज़, मुबारकपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात। कंबर ऐं कंदकोट में बरसात बाद रोडनि रस्तनि ते पाणी भीजी वियो। दादू जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 2 ॾींहनि खां बिजली बंदि। बरसात दौरान सिंध जे क़दीमी माग मोहनजोदड़ो जे तहज़ीबी आसारनि खे नुक़सान। एस्ट्रोफा खे ॾिनल प्लास्टिक फाटी पई। पीटीएम में सिंध में बरसातुनि दौरान 12 ॼणनि जे फोत थियण जी तस्दीक करे छॾी। पीटीएम में चयो आहे त बरसातुनि दौरान सभ खां वधीक फोतगियूं थरपारकर में थियूं, जिथे 8 ॼणा फोत थिया। 4 ॼणनि बदीन ज़िले में हयाती विञाई। 2 ॼणा ज़ख़्मी। फोतुनि में 6 मर्द, 1 औरत, 5 ॿार शामिल। बलोचिस्तान में भी बरसातुनि तबाही मचाए छॾी। सोबतपुर, डेरा बुख्ती, कोहे सुलेमान ऐं सुई जबलनि तां आयल ॿोॾ जो पाणी परफीडर केनाल में दाख़िल। केतिरनि ई ॻोठनि जो सोबतपुर ऐं जाफराबाद सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। मौसमियात खाते बलोचिस्तान में वधीक 2 ॾींहनि ताईं बरसात जारी रहण जी अॻकथी करे छॾी। पंजाब में तेज़ बरसातुनि जो सिलसिलो जारी। रावी, सतलज, चनाब ऐं झेलम दरिया में वॾी ॿोॾ जो ख़तरो। पीटीएम में पंजाब सूबे में हलंदड़ बरसात जो सिलसिलो 30 जुलाई ताईं जारी रहण जी अॻकथी करे छॾी। पीटीएम में पंजाब चयो आहे त भारत जा डैम 90% ताईं भरिजी चुका आहिनि। इंतिज़ामिया अलर्ट रहे। बिजली जे अघ में वाध IMF जी शर्त तहत कई। बिजली अघनि में वाध जो भार ग़रीबनि ते पवण न ॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अज़रबाईजान सां हर महीने LNG जो हिकु जहाज़ ख़रीद करण जो मुआहिदो कयो आहे। मुआहिदे तहत कंहिं महीने LNG न वरिती त ॾंड न लॻंदो। बिजलीअ जे अघनि में वाध जो असर 200 यूनिट्स ताईं इस्तेमाल कंदड़ ते न पवंदो। 63% घरेलू वाहिपेदार मुतासिर न थींदा। 31% वाहिपेदारनि खे उबूरी रिलीफ ॾिनो आहे। नेपरा में बिजली जी क़ीमत में ₹70 फ़ी यूनिट वाध वारे मामले ते ॿुधणी मुकमल। फ़ैसिलो महफ़ूज़। नेपरा पारां तफ़सीलनि जो जाइज़ो वठण बाद फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं माणियो वेंदो। पावर डिवीज़न जे अमलदारनि चयो आहे त 200 यूनिट्स ताईं बिजली इस्तेमाल कंदड़नि लाइ बिजली महांगी न कई वेंदी। आर्मी चीफ सां US सेंटकॉम कमांडर जनरल माइक कैरिक जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी, ख़िते जी सूरतहाल ऐं दिफ़ाई सहकार ते ॻाल्हियूं। ISPR मूजिबि मुलाक़ात में मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापनि खे हथी ॾियण जे अज़म जो इज़हार कयो वियो। सेंटकॉम कमांडर दहशतगर्दी में पाकिस्तान जी कामयाबियुनि जी वाखाण कई।
सुप्रीम कोर्ट कोयटा में क़त्ल थियल वकील अब्दुल रज़ाक शर जे केस में पीटीआई चेयरमैन के जांच में शामिल करण वारे बलूचिस्तान हुकूमत की दरख्वास्त रद्द करे छॾी। पीटीआई चेयरमैन के 9 अगस्त ताईं वकील जे क़त्ल केस में गिरफ़्तार न करण जो हुकुम। ईंदड़ ॿुधणी ते पीटीआई चेयरमैन के ज़ाती हैसियत में पेश थियण जी हिदायत। पीटीआई जो वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी साइफर जी जांच कंदड़ एफआईए टीम आॾो पेश बयान रिकॉर्ड कराए छॾियो। शाह महमूद कुरैशी चयो आहे त साइफर बाबति जेका ॼाण हुई फराहम करे छॾी। साइफर जी हक़ीक़त खे क़ौमी सलामती कमेटी 2 इजलासनि में तस्लीम कयो। साइफर हक़ीक़त आहे, जांच बाबति वधीक न ॿुधाईंदुसि। तहरीक इंसाफ जे सरबराह तोशाखाना केस में रिकॉर्ड तलब करण वारो मक़ामी अदालत जो फ़ैसिलो हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। दरख़्वास्त में मक़ामी अदालत जो तोशाखाना जो रिकॉर्ड तलब करण वारो फ़ैसिलो कलअदम करार ॾियण ऐं शाहिद मोहम्मद आसिम जो बयान रोकण जी इस्तदा कई वई। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त बोर्ड मुतासिरनि खे घर ठहिराए ॾिना वेंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थियो त मुल्क जे समूरनि बेघर माण्हुनि खे अझा ॾिना वेंदा। पीपुल्स पार्टी क़यादत जे इतिहाद वारी पॉलिसी खे बरक़रार रखियो वेंदो। मौलाना फज़लुर रहमान जी पंहिंजी पार्टी आहे, जंहिं सां चाहे इतिहाद करे सघे थो। वफ़ाक़ी हुकूमत वर्किंग जर्नलिस्ट लाइ हेल्थ इंश्योरेंस पॉलिसी जारी करे छॾी। वज़ीर आज़म 7 अगस्त सहाफ़ियुनि खे हेल्थ इंश्योरेंस कार्ड जारी कंदो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त वज़ीर आज़म सहाफ़ियुनि लाइ 1 अरब रुपयनि जा फंड्स मुख़्तस कया आहिनि। सहाफ़ियुनि जी रजिस्ट्रेशन लाइ अमल शुरू कयो वियो आहे। वज़ीर आज़म सहाफ़ियुनि खे हेल्थ इंश्योरेंस ॾियण लाइ फ़िक्रमंद आहे।